बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम अचो त वीचारू में मां आहियां जो मेज़बान जावेद उस्मान बिजरानी। असी अॼु गुफ्तगू कंदासीं फ़ज़ीलत रमज़ान के हवाले से। असां सां शरीक गुफ्तगू आहिनि मौलाना अब्दुल हफ़ीज़ बिजरानी साहब। अचो त फ़ज़ीलत रमज़ान बाबत साईं जन सां गुफ्तगू कयूं। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अला बैतिहि अजमाईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियामु कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। व क़ाला नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही औ कमा क़ाल। मुअज़्ज़िज़ दोस्तों, अल्हम्दुलिल्लाह जो रमज़ान मुबारक जो ॿियो अशरो शुरू थी चुको आहे। पाण करीम जन इरशाद फरमायो अव्वल व रहमतुन व औसत व मग़फ़िरतुन व आख़िर व इत्क़ु मिनन नार। हीउ रमज़ान उहो बाबरकत महीनो आहे जंहिंजो पहिरियों ॾहाको सरापा रहमत आहे ऐं जंहिंजो ॿियो ॾहाको सरापा मग़फ़िरत आहे ऐं जंहिंजो टियों ॾहाको जहन्नम जी बाहि आज़ादी जो ॾहाको आहे। अल्हम्दुलिल्लाह असां रमज़ जो ॾहाको गुज़ारे चुका आहियूं। मग़फ़िरत वारे ॾहाके मां शुरू आहियूं। दुआ आहे त अल्लाह ताला सभिनी खे रमज़ान मुबारक में बरकतूं रहमतूं ऐं फ़ज़ीलतूं नसीब फ़रमाए। क़ुरान पाक में अल्लाह ताला इरशाद फरमायो त ए ईमान वारो, रमज़ान जा रोज़ा तव्हां ते फ़र्ज़ु कया विया आहिनि ईअं ई जीअं पहिरियों उम्मतुनि ते फ़र्ज़ु कया विया हुआ। इन करे फ़र्ज़ु कया विया आहिनि ताकी तव्हां में तक़वा पैदा थिए लअल्लकुम तत्तक़ून। यानी ही रमज़ान मुबारक जो मुबारक महीनो अल्लाह ताला असां मुसलमाननि में, असांजे समाज में, असांजे माहौल में, असांजे मुआशरे में तक़वा ऐं परहेज़गारी पैदा करण जे लाइ अल्लाह ताला हर साल मुंतख़िब ऐं मुक़ररु कयो आहे। हीअ हक़ीक़त में हिकु असां मुसलमाननि जी बैनुल अक़वामी वर्कशॉप आहे, ट्रेनिंग आहे ऐं तरबियत आहे। असां में हिकिड़ी ट्रेनिंग ऐं तरबियत हासिलु कंदा आहियूं। उहा कहिड़ी ट्रेनिंग हूंदी आहे? उहा इहा ट्रेनिंग आहे त असां पंहिंजी ज़बान ते कंट्रोल कयूं, ज़बान सां असां सच ॻाल्हायूं, सही ॻाल्हायूं, कंहिंजी ग़ीबत न कयूं, गिला न कयूं। हिकु हदीस में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो ए माज़ कुफ़ अलैक, पंहिंजी ज़बान ते कंट्रोल कर। हज़रत माज़ अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह इन्ना लमुआख़िज़ून बिमा नतकल्लम, असां जेको कुझु ॻाल्हायूं था उन मुतालिक़ बि असांजा बाज़ कुझु थींदी। पाण करीम जन इरशाद फरमायो सकलत क़ौमुक या माज़, ए माज़ तुंहिंजी मां शलत थी हल यकुब्बु नास अला वुजूहिहिम अव अला मनाख़िरिहिम इल्ला हसाइद अलसिनतिहिम रवाहु तिर्मिज़ी। ए माज़ केतिरा अहिड़ा माण्हू हूंदा जेके ॿियनि ॾोहनि जे करे न सिर्फ़ु ज़ुबान जे ग़लति इस्तेमाल जे करे जहन्नम में उछलिया वेंदा। इन करे हीउ रमज़ान में जो महीनो असांखे इहा तरबियत ऐं सिखिया ऐं ट्रेनिंग ॾेई रहियो आहे। असां पंहिंजी ज़बान ते कंट्रोल कयूं ऐं दुरुस्त ॻाल्हायूं। वक़ूलु लिन्नास हुस्ना, क़ुरान जी आयत मिसदाक़, माण्हुनि सां सुहिणे अख़लाक़ सां पेश अचूं, सुहिणो ॻाल्हायूं। वरी अहिड़े नमूने सां पंहिंजे अखियुनि सां दुरुस्त नज़ारा ॾिसूं। फ़ाहिशी पूरी यानी बेहयाई खां पंहिंजे अखियुनि खे बचायूं। वुज़ू अबसारकुम, पंहिंजे अखियुनि खे निगाहुनि खे छिको रखूं। अहिड़े नमूने सां पंहिंजे हथनि खे ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि सां, माण्हुनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादती न कयूं बल्कि माण्हुनि जे लाइ सहारो बणिजो। इन करे हुज़ूर साईं इरशाद फरमायो ख़ैरुन्नास मन यनफ़उन्नास। पाण करीम जन खां पुछियो वियो त तव्हांजी नज़र में सुठो इंसानु केरु आहे? पाण साईं ईअं न फरमायो जेको घणा रोज़ा रखे, घणियूं निमाज़ूं पढ़े, घणियूं इबादतूं करे, बल्कि पाण फरमायूं त ख़ैरुन्नास मन यनफ़उन्नास, जेको माण्हुनि खे फ़ाइदो पहुचाए। इन करे असांजी ज़हन में इहा मनफ़ी सोच ख़तमु थियणु खपे। हमेशह असां इहा सोचूं त असां माण्हुनि खे फ़ाइदो ॾियण वारा बणिजी वञूं। इंसान ज़ात खे फ़ाइदो ॾियण सां रब काइनात खे ख़ुशी थींदी आहे ऐं रब काइनात जी ख़ुशी में ख़ुदि असां इंसान ज़ात जी भलाई आहे। हुज़ूर साईं हिकु हदीस में फरमायो जेकॾहिं तव्हां कंहिं इंसान जे कमु अचो था त उनजे तव्हांजा कम वरी अलाह साईं पंहिंजा पाण सिधा करे छॾींदो। इन करे मुस्लमान खे हिकु तामीरी सोच पैदा करण जे लाइ हिकु बहितरीनु वर्कशॉप जो इंतज़ामु कयो आहे, उहो ई रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे। हुज़ूर साईं रमज़ान शरीफ़ जो तमामु घणियूं फ़ज़ीलतूं बयानु फरमायूं। हिकु हदीस में पाण साईं फरमायो त जंहिं माण्हू ईमान ऐं इत्साब सां रमज़ान जा रोज़ा रखिया अल्लाह ताला हुनजा गुनाह माफ़ु करे छॾे, सवाइ उन्हनि गुनाहनि जे जेके इंसान सां तालुक़ रखनि था। छो त इंसान पंहिंजा हक़ तेसि ताईं उनजा माफ़ु नथा थी सघनि जेसिताईं इंसान पाण माफ़ु न करे। इन करे हिन महीने खे तमामु घणी फ़ज़ीलत हासिलु आहे जो हिन महीने शरीफ़ में तव्हां जेकॾहिं फ़र्ज़ु निमाज़ अदा कंदव तव्हांखे फ़र्ज़ जो सवाबु न बल्कि 70 फ़र्ज़नि जो सवाबु मिलंदो। तव्हां जेके नफ़िल अदा कंदव तव्हांखे फ़र्ज़नि जे बराबरि सवाबु मिलंदो। यानी हीअ हक़ीक़त में बेतहाशा फ़ज़ीलतुनि वारो ऐं बेतहाशा अजर ऐं सवाब वारो महीनो आहे।
हक़ीक़त में असांखे मुतवजह कयो आहे त हिन महीने में पंहिंजा गुनाह बि माफ़ु करायूं ऐं पंहिंजे अजर सवाब में इज़ाफ़ो कयूं। अल्लाह ताला फरमाए त किरामन कातिबीन यालमून मा तफ़अलून, ए इंसानो तव्हांजे मथां असां इज़त वारा फ़रिश्ता मुक़ररु कया आहिनि जेके तव्हांजी पूरी मूवमेंट, तव्हांजी पूरी कारकर्दगी नोट करे रहिया आहिनि, तव्हांजो हिकिड़ो किताब ऑफ लाइफ ठाहे रहिया आहिनि त तव्हां कहिड़ा कमु करे रहिया आहियो। ऐं पोइ तव्हां जेकॾहिं नेक अमल कंदव उहे बि तव्हांखे नज़र ईंदा, तव्हां जेकॾहिं बुरा अमल कंदव उहे बि तव्हांखे नज़र ईंदा। इन करे अल्लाह ताला फरमायो फमन यामल मिस्काल ज़रतिन खैरन यरा वमन यामल मिस्काल ज़रतिन शरन यरा, वारी जे ज़रे जे बराबरि बि तव्हां जेकॾहिं नेक अमल कंदव उहो तव्हांखे नज़र ईंदो पंहिंजे किताब ऑफ लाइफ में, पंहिंजे किताब ऑफ बुक्स में। ऐं तव्हां जेकॾहिं वारी जे ज़रे जे बराबरि बि बुरो अमल कंदव तव्हांखे उहो नज़र ईंदो। इन करे हिन महीने में बेतहाशा अजर ऐं सवाब जो अल्लाह ताला ऐलान फरमायो आहे। थोरे अमल जे करे तव्हांखे तमामु घणो अजर मिलंदो। हिकु हदीस में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जेकॾहिं को माण्हू रोज़ेदार जो रोज़ो खोलाए थो या रोज़ो रखाए थो, उनखे अल्लाह साईं ओतिरो ई अजर ॾींदो जेको ख़ुदि रोज़ेदार खे मिलंदो। ऐं रोज़ेदार जे अजर में बि का कटौती, का कमी न कई वेंदी। कंहिं साहब बि अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह, असां त मिस्किन ऐं मुफ़लिस आहियूं, असां जेकॾहिं कंहिं रोज़ो नथा खोलाए सघूं ऐं रोज़ो नथा रखाए सघूं पोइ असांजो सवाबु त असां महरूम थी वेंदासीं। पाण साईं फरमायो ईअं ॻाल्हि न आहे, तव्हां जेकॾहिं कंहिंखे खारक खाराईंदो तव्हांखे ओतिरो अजर मिलंदो, तव्हां जेकॾहिं पाणी जो ढुक पीआरींदो तव्हांखे ओतिरो अजर मिलंदो, तव्हां जेकॾहिं कंहिंखे खीर जो ढुक पीआरींदो तॾहिं बि तव्हांखे ओतिरो ई अजर मिलंदो। ऐं ॿी हदीस में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, रमज़ान जो महीने में जेकॾहिं कंहिं माण्हू ॼाणी वञे रमज़ान जो रोज़ो ज़ाहिर करे छॾे, ॿिनि सूरत में रमज़ान जे रोज़े खे माण्हू पोइते करे सघे थो, मौख़र करे सघे थो। हिकिड़ो मर्ज़ जी सूरत में मरीज़ खे अल्लाह ताला मोहलत ॾिनी आहे जेसि ताईं उहो तंदुरुस्त थिए, शफ़ायाब थिए, उनखां पोइ रोज़ा क़ज़ा करे। ऐं ॿियो वरी कंहिं डिघे सफ़र ते को वञे थो, मुश्किल सफ़र आहे, आसान सफ़र में बहितर आहे त रोज़ो रखे, पर जेकॾहिं मुश्किल ऐं ॾुखियो सफ़र आहे त उन में शरीयत रुख़्सत ॾिनी आहे, इजाज़त ॾिनी आहे त रोज़ो न थो रखी सघे ऐं बाद में क़ज़ा करे। पर हिनखे जेकॾहिं सफ़र बि न आहे ऐं मर्ज़ बि लाइक़ु न आहे, उनजे बावजूदु रमज़ान जो रोज़ो क़ज़ा करे छॾे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो उनजे एवज़े में सॼी ज़िंदगी रोज़ा रखे ऐं 100 साल ताईं रोज़ा रखे, तॾहिं बि उहे 100 साल जा रोज़ा रमज़ान जे हिकिड़े रोज़े जे बराबरि नथा थी सघनि। उनजो अजर ऐं सवाबु 100 साल जो रोज़ो खां रमज़ान जो हिकिड़ो रोज़ो जेको आहे उहो वधीक अजर जो बाहिस आहे, वधीक फज़ीलत जो बाहिस आहे। इन करे असां कोशिशि कयूं त रमज़ान जे रोज़े खे कॾहिं बि ज़ाया न कयूं। कुझु माण्हू वरी चवंदा आहिनि त रमज़ान जो रोज़ो में असां बीमार आहियूं ऐं के ख़ामख़ा पाण खे मरीज़ सम्झंदा आहिनि। वॾनि डॉक्टरनि रिसर्च कई आहे, मुहक़िक़नि रिसर्च कई आहे, रमज़ान जो रोज़ो ख़ुदि जेको आहे शफ़ा जो बाहिस आहे। बेशुमार बीमारियूं आहिनि जंहिंजे ज़रिए सां, छो त ज़ाहिर आहे बीमारियुनि जो तालुक़ु पेट सां हूंदो आहे, मादे सां हूंदो आहे, खाइण पीअण सां हूंदो आहे। रमज़ान जो रोज़ो ख़ुदि शफ़ा आहे। इन करे माण्हू घटि खाए थो, घटि पीए थो, घटि उथे थो, घटि वेहे थो ऐं पंहिंजे लिमिट में रहे थो। इन करे रमज़ान जे मुक़ाबले में हक़ीक़त इहा आहे, तव्हां ख़ुदि रोज़ेदारनि जे लाइ इहा मशहूरु आहे, उनखां पुछो त रमज़ान जे महीने में माण्हू ज़्यादा सिहतमंद रहे थो, ज़्यादा फिट रहे थो, ज़्यादा उनखे जेको आहे सो ताक़त ऐं क़ुवत रहे थी। इन करे रमज़ान शरीफ़ जो रोज़ो हर लिहाज़ खां, दीनी लिहाज़ खां बि ऐं सिहत जे लिहाज़ खां बि, मेडिकल जे हवाले सां बि तमामु बहितरीनु शइ आहे। असां कोशिशि कयूं त रमज़ान जे रोज़े खे ज़ाया न कयूं, बल्कि इन रमज़ान खां पाण खे भरपूर मुस्तफ़ीद कयूं। ऐं ख़ुदि वरी रमज़ान जे रोज़े में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ इरशाद फरमायो त रमज़ान जो रोज़ेदार जॾहिं इफ़्तार जे मौक़े ते दुआ घुरंदो आहे, उनजी दुआ रद्द न थींदी आहे। सो कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। बाक़ी महीननि में खणी माण्हुनि जी दुआ रद्द थी सघे थी या पोइते थी सघे थी, पर अल्लाह ताला रमज़ान जे रोज़ेदार जी दुआ खे पोइते न कंदो आहे। ऐं ॿी हदीस में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, लिस्साए में फ़रहतन इंद इफ़्तार ही और फ़रहतन इंद लिक़ाए रब्बी और कमा क़ाल। अल्लाह जे रोज़ेदार खे ॿ ख़ुशियूं अता कंदो। हिकिड़ी ख़ुशी त हुनखे उन वक़्तु मिलंदी जॾहिं उहो सख़्तु गर्मी जे मौसम में रोज़े जो इफ़्तार कंदो। जॾहिं रोज़ेदार रोज़े जो इफ़्तार कंदो आहे, ज़ाहिर आहे हिन महीने में, मई जे महीने में, जून जे महीने में, हिन झोलनि जे मौसम में, त तव्हां ॾिसंदव त जॾहिं हुनखे पाणी जो थधो गिलास हुनजे वात में ऐं चपनि में वेंदो आहे, उन जिस्म में कहिड़ी तरावत, कहिड़ो सुकून ऐं कहिड़ो सुरूर महसूसु थींदो आहे, उहो रोज़ेदार ई महसूसु करे सघे थो। हिकिड़ी ख़ुशी त हुनखे इफ़्तार जे मौक़े ते महसूसु थींदी ऐं ॿी ख़ुशी वरी उनखे अल्लाह ताला उन वक़्तु अता कंदो जॾहिं क़यामत वारे ॾींहुं हुन सां साईं दीदार कराईंदो। अरबे इंसान ऐं खरबे इंसान हूंदा, उन वक़्तु जेकॾहिं अल्लाह ताला पंहिंजो एज़ाज़ बख़्शींदो, इकराम बख़्शींदो, इनाम बख़्शींदो पंहिंजे दीदार जो, उहो सिर्फ़ु रोज़ेदार खे, कंहिं ख़ान खे, कंहिं भोतार खे, कंहिं वज़ीर खे, कंहिं मुशीर खे, कंहिं बादशाह खे न, कंहिं शहनशाह खे न, इहो एज़ाज़ ऐं इकराम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रोज़ेदार खे अल्लाह ताला अता कंदो।
इन करे रमज़ान शरीफ़ सरापा रहमत ई रहमत आहे। हिकु ॿी हदीस में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जन्नत जा 8 दरवाज़ा समानियत अबवाब फिल जन्नत, जन्नत जा अल्लाह ताला 8 दरवाज़ा ठहिराया ऐं हिकिड़ो दरवाज़ो जंहिंजो नालो हूंदो अर्रैयान, उहो मख़सूस हूंदो, ला यदखुलून फ़ीहा इल्ला साइमून, उन दरवाज़े मां सवाइ रोज़ेदारनि जो को दाख़िल थी। यानी जीअं VIP माण्हू ईंदा आहिनि, आम माण्हू जे लाइ अलॻि गेट ठहिरायो वेंदो आहे, VIPs लाइ अलॻि गेट ठहिरायो वेंदो आहे, अल्लाह ताला रमज़ान जे रोज़ेदार जे लाइ जन्नत खे अलॻि गेट ठहिराईंदो ऐं जंहिंजो नालो बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाए छॾियो अर्रैयान हूंदो। इन करे एॾो वॾो एज़ाज़ ऐं एॾो वॾो इकराम मिलंदो। ऐं ॿी हदीस में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त हीअ जेका शाम जे टाइम ते रोज़ेदार जे वात में ख़ुश्की पैदा थिए थी, उन जे करे थोरी ख़ुश्की महसूसु थिए थी ऐं उनजी ज़बान थोरी ख़ुशि थी वञे थी, अल्लाह ताला उनजे एवज़े में जन्नत में अल्लाह ताला आख़िरत में उनजे वात में क़यामत वारी अहिड़ी ख़ुशबू रखंदो, अतियब मिलल मिस्क, जेका मुश्क अंबर खां वधीक मुअत्तर हूंदी, इहो एज़ाज़ बि अल्लाह ताला रोज़ेदार खे अता कंदो। ऐं हीउ रमज़ान शरीफ़ गर्ज़ बेतहाशा मालामाल फज़ीलतुनि सां मालामाल आहे, नेमतुनि सां मालामाल आहे, पर असां महसूसु कयूं था त असांजे मुआशिरे में, असांजे सिंधी समाज में तमामु थोरो रेशो आहे, तमामु थोरो तइदाद आहे, थोरो फ़ीसद आहे जेको रमज़ान जा रोज़ा रखे थो ऐं वरी रोज़े रखण खां पोइ रोज़े जो क़दुरु बि करे थो। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनी खे रोज़े रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, जेके रखिया आहिनि उन्हनि खे क़बूल फ़रमाए, जेके रहियल आहिनि उन्हनि खे सभिनी खे रोज़ा रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ताकि असां रमज़ान जी सभिनी फज़ीलतुनि खां ऐं रहमतुनि खां मुस्तफ़ीद थियूं। वमा अलैना इल्ला अल बलाग। नाज़रीन, इहो मौलाना अब्दुल हफ़ीज़ बिजाणी साहब जे फ़ज़ीलत रमज़ान बाबति तमामु मुफ़ीद ॻाल्हियूं कयूं। हीउ प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो फीडबैक ॾियणु न विसारींदा। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़ करमपुर।